डिवीज़न जो नवाबशाह डिवीज़न जो इजलास है उते सब दोस्त गॾु थी करे 24 तारीख़ ते सकरन बाईपास ते धरणे जो ऐलान है उते गॾु पिया थियूं। सॼी सिंध इसरा एक्ट खे रद्द थी करे ऐं सिंधु दरिया ते जेकी केनाल ठाहिया था वञनि उन्हनि खे सॼी सिंध रद्द थी करे। सॼी सिंध जो इहो ई मुतालबो आहे सिंधु दरिया ते को बि केनाल क़बूल कोन्हे। 24 तारीख़ ते धरतीअ जा मालिक ऐं धरतीअ जा वारिस सिंधु दरिया जा वारिस साईं GM सैयद जा वारिस शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जा वारिस उहे 24 तारीख़ ते सकरन बाईपास ते गॾु थी करे सिंधु दरिया सां हिकु वचन कंदासीं त ही सिंधु दरिया असां सभी सिंधी क़ौम जो जियापो आहे ऐं हिन सिंधु दरिया जो जेको पाणी आहे उहो असां सिंधी क़ौम जी ज़िंदगी आहे। उन जे करे सिंधु दरिया ते को बि केनाल क़बूल कोन्हे। 24 तारीख़ ते गॾु थी करे इहो रद्द कंदासीं। पूरी दुनिया खे ॿुधाईंदासीं त असांजे हिन दरिया ते केनाल जेके अॾिया था वञनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। इहे मनसूबा ख़तमु कया वञनि न त सॼी सिंध सरापा एहतिजाज हूंदी, रोडनि ते हूंदी, रस्तनि ते हूंदी। हिन पंहिंजे हिन धरतीअ जे लाइ सिंधु दरिया जे लाइ को बि माण्हू को बि गैरतमंद पुट चुप करे न वेहंदो। इहा ई दावत खणी तव्हां सभिनी दोस्तनि ॾे आया आहियूं त 24 तारीख़ ते तव्हांजे शहर सकरन में गॾु पिया थियूं। बाईपास ते अचो, उते गॾु थी करे क़ौमी बदीअ जो सबूत ॾियो। चेयरमैन साहब, जीअं कालाबाग डैम जे वक़्त में बशीर कुरैशी साहब सां गॾु सॼी सिंध वारा या जेके बि सम्झो सभु कॉम्प्रेस पार्टियूं एतिरे ताईं पीपल्स पार्टी बि गॾिजी धरणो आयो ऐं एहतिजाज कया हुआ जंहिंजे करे कालाबाग डैम अॼु ताईं कोन ठही सघियो आहे, नाकाम थियो आहे। हिन बि मनसूबे जे ख़िलाफ़ सॼी सिंध जा माण्हू जेके सिंध जा कॉम्प्रेस पार्टियूं ऐं सियासी पार्टियूं जेके बि आहिनि उहे गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म तां एहतिजाज कनि त उहो ताक़तवर नथा कमज़ोर थींदो। बिल्कुलु ताक़तवर आहे। सभिनी खे असां सभिनी खे दावत था ॾियूं। जेको बि धरतीअ खे पंहिंजी माउ थो सम्झे, सिंधु दरिया खे पंहिंजो जियापो थो सम्झे, उन्हनि सभिनी खे दावत आहे 24 तारीख़ गॾु थी करे सकरन में क़ौमी बदीअ जो सबूत ॾियो। चेयरमैन साहब, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मआज़नि ते जस्कम पारां या जेके कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि सिंध जे जियापे ऐं सिंधी जिदोजहद लाइ वॾो कमु कयो आहे। पर ॾिठो वञे त मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि फ़वक़्तनि मनसूबा थियनि था, जीअं हीअ पंहिंजो कारूंजर वारो थियो मनसूबो, उन खां पोइ सिंधु दरिया वारो, कालाबाग डैम वारो मनसूबो, त तव्हां छा था सम्झो त इहे सिंध दुश्मन मनसूबा अचनि छो था? जेके इक़्तिदार में वेठल माण्हू आहिनि उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू वोट ॾेई करे पंहिंजो नुमाइंदो करे इक़्तिदार में आणनि था, इक़्तिदार में अचण खां पोइ हू उन्हनि खे विसारे वेहनि था ऐं उन्हनि जी धरतीअ जो, उन्हनि जे ई पाणीअ जो, उन्हनि जो ई हू सौदो कनि था पिया। उन जे करे पूरी सिंध खे जाॻणो पवंदो, धरतीअ जे सभिनी माण्हुनि खे जाॻणो पवंदो जेको सिंध सां मोहबत करे थो, सिंध सां प्यार करे थो। जीअं पहिरियां इन्हनि मसइलनि ते शहीद बशीर ख़ान कुरैशीअ खां वठी सभु जेके बि पार्टियूं हूंदियूं हुयूं उहे बाबा सां गॾु बीहंदियूं हुयूं। असां उन्हनि सभिनी खे दावत था ॾियूं ऐं उन्हनि खे चऊं था त हीअ सिंध जो मसइलो आहे। उन जे करे सभु गॾु थियो त जीअं हिन धरतीअ सां ऐं पंहिंजे माण्हुनि सां उन्हनि खे पंहिंजा हक़ वठराए ॾेई सघूं, उन्हनि खे पंहिंजो पाणी वठराए ॾेई सघूं। जेके बि उन्हनि जा बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जा सभु हल थियनि। चेयरमैन साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सिंध हुकूमत जेको आहे हिन मनसूबे जी मुखालफ़त कई आहे, तव्हां कीअं था ॾिसो हिन मनसूबे जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो किरदारु? पीपल्स पार्टीअ गवर्नमेंट जेका हीउ जेको इसरा एक्ट जो जेको हीउ मनसूबो आंदो आहे सदर पाकिस्तान, उन जे करे असां उन जे ई शहर में 24 तारीख़ ते धरणे जो ऐलान कयो आहे। त इन जे करे त पूरी दुनिया खे ॿुधायूं हीअ धरती असांजी आहे, हिन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि कोन्हे। ही धरतीअ जा जेके वसीला आहिनि, धरतीअ जो जेको पाणी आहे उन ते जेको इहो दाड़ो हयो थो वञे उहो बंदि कयो वञे। उते सभु गॾु थी करे इहो वचन कंदासीं, अॻिते जिदोजहद खे वधाईंदासीं। चेयरमैन साहब, छा था सम्झो सिर्फ़ु रुगो सकरन में एहतिजाज कंदा या पूरी सिंध में? पूरी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। असांजो पहिरियों मरहलो सकरन बाईपास ते उते धरणो हणंदासीं। उते पोइ वधीक मरकज़ी बाडीअ जो इजलास करे वधीक ॿियो मरहलो पोइ ॿी कंहिं ज़िले जो जेको ऐलान कंदासीं उहो वधीक पोइ कयो वेंदो।
ॿी कंहिं कॉमपर्स पार्टी तरफ़ां का यकीन ॾियानी ॾिनी वई आहे त तव्हां सां साथ ॾींदा आहिनि एहतजाज में? असां पूरी सिंधी क़ौम खे दावत था ॾियूं, जेको बि सिंध खे पंहिंजी माउ सम्झे थो, धरतीअ खे पंहिंजी माउ सम्झे थो, उन्हनि सभिनी खे दावत आहे। महिरबानी। थैंक यू।